करमपुर में मोरमल राम वरी अक़ीदत एहतराम सां मल्हायो वियो। सईदना हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम संदन साथियुनि जी अज़ीम क़ुर्बानी खे भेटा पेश करण लाइ करमपुर जी सखी दौलत शाह बुखारी दरगाह तां मरकज़ी मातमी जुलूस बरामद थियो। बेगारी पुल वटे इलाइक़े जा नंढा वॾा मातमी जुलूस मरकज़ी मातमी जुलूस में शरीक थिया। मातमी जुलूस में शरीक मोमिननि पारां मातम में सीना ज़नी कई वई। या हुसैन जी सदाउनि सां शहर जो माहौल गूंजी पियो। मातमी जुलूस शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि चौराहनि खां थींदो। अब्बा फज़ल अब्बास इमाम बारगाह ते पहुतो, जिते मौलवी वज़ीर अली जतोई मातमी जुलूस में शरीक मोमिननि खे जुमे जी नमाज़ पढ़ाई। तंहिंखां पोइ मातमी जुलूस ईदगाह वारे रस्ते खां थींदो बैंक चौक वारे रस्ते ज़रिए हैदर चौक ते पहुतो, जिते मजलिस अज़ा मुनक़िद कई वई। शिया उलमाए किराम कारी सैयद इरफान अली शाह नकवी अलीपुर पंजाब, कारी आबिद हुसैन अलीपुर पंजाब, मौलवी मोहम्मद अब्बास जतोई ऐं मौलवी बशीर अली जांगवानी मजलिस पढ़ी ऐं करबला जो वाक़ियो बयानु कयो। तंहिंखां पोइ मरकज़ी मातमी जुलूस सखी दौलत शाह दरगाह ते पहुची नहर थी वियो, जिते शाम ग़रीबा मुनक़िद कई वई। मौलवी वज़ीर अली जतोई शाम ग़रीबा पढ़ी। मातमी जुलूस जे मौक़े ते सिक्योरिटी हाई अलर्ट रही। पाक रेंजर्स ऐं पुलिस जा अटाला जुलूस जी सिक्योरिटी जा फ़राइज़ अंजाम ॾिना। करमपुर सरकारी अस्पताल अमले पारां बैंक चौक वटि मेडिकल कैंप लॻाई वई, जिते ज़ख़्मी मोमिननि जो इलाज कयो वियो। करमपुर शहर में योम आशूरा जे मौक़े ते मोमिननि समेत करमपुर हिंदू बिरादरी तरफ़ां मुख़्तलिफ़ जॻहनि ते मशरूबात ऐं थधे पाणी जा स्टॉल पिणु लॻाया विया ऐं मोमिननि पारां लंगर पिणु तक़सीम कयो वियो। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजराणी, JTN न्यूज़, करमपुर।